हिते जेको बहैसियत पेट लफ़्ज़ ने ठटो हलफ़ खणा थो त आऊं पेट लफ़्ज़ जे आइन ऐं पंहिंजे अहदे सां वफ़ादार रहंदुसि त आऊं पंहिंजे ذاتی मफ़ाद खां बालातर थी पेट लफ़्ज़ ऐं उस्ताद जे इज्तिमाही मफ़ादनि खे तरजीह ॾींदुसि त आऊं तइलीम जी बहितरी ऐं स्कूलनि जी मालिकी लाइ पूरी सचाईअ सां कोशिश कंदुसि आऊं पेट लफ़्ज़ ऐं उस्तादनि जे हर जाइज़ कम बग़ैर कंहिं बुग़्ज़ ऐं ذاتی मफ़ाद जे सर अंजाम ॾींदुसि त आऊं उस्तादनि जे पेशेवर समाजी ऐं मुआशी तहफ़ुज़ लाइ जदोजहद कंदुसि त आऊं हिकु उस्ताद तौरु पंहिंजे फ़र्ज़ में कॾहिं कोताही न कंदुसि त आऊं उस्ताद जी इज़त नफ़्स जो ख़्यालु रखंदुसि आऊं पेट लफ़्ज़ जे हर सॾ ऐं कमकार में